इते अवांखे हिक ॿी अहम ख़बर ॾियूं पिया खैरपुर मां, जिते इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। पुलिस जे मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे, जॾहिं त मारिजी वियल ॾोहारी बेगो मरी जो भाउ शाह बेग मरी आहे। पुलिस पारां इहो ॼाणाए पियो वञे। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। खैरपुर में इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। पुलिस जे मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। मारिजी वियल ॾोहारी बेगो मरी जो भाउ शाह बेग मरी ॼाणाए पियो वञे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। खैरपुर इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। पुलिस जे मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। मारिजी वियल ॾोहारी बेगो मरी जो भाउ शाह बेग मरी आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर मां इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। पुलिस जे मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। मारिजी वियल ॾोहारी बेगो मरी जो भाउ शाह बेग मरी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर में इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। पुलिस जे मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। मारिजी वियल ॾोहारी बेगो मरी जो भाउ शाह बेग मरी आहे। पुलिस जो इहो चवणु आहे।